आवाज़ सिंध न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। गंबट का खबर शामिल कई पिया मुनीर खोड़ो के रिपोर्ट मुताबिक़ गंबट के मीडिया अगियां गोठ ज़ेरू खान बुर्दी वासी पीरसन गुलज़ार बुर्दी जो कुरान पाक खणी बासरनि व्याजुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। उनजो चवण हो त बासर पीर बख्शो लाशारी फ़हीम दायो ऐं ॿियनि व्याज जे पैसनि में असांखे फासाए असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए ऐं धमकियूं ॾेई रहियो आहे। असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। हुननि IG सिंध DIG सखर SSP खेरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी व्याजी बासर पीर बख्शो ऐं ॿियनि मां असांजी जान छॾाई वञे। नालो छा आहे? तव्हां छा मसलो आहे? मसलो जो असीं मूंखे व्याजनि तमामु तंग करे छॾियो आहे। अच्छा, व्याजनि को बि मूंखे घर में का शइ बचराई न आहे। जंहिं महिल बि घुरनि था पैसा त महिल चवनि था 50,000 खपे 30,000 खपनि, असां खज़ाने वञूं था खणी। वरी जेको आहे मूंखां इष्टा में कूड़ा लिखराए मूंखे था चवनि असां वञूं था खज़ाने खणी। ये कहिड़ा कहिड़ा व्याजी ने? पीरल सिंह लाशारिया, गुलज़ार उजणा, अज़ीज़ लाल कुंभारा। अच्छा, हाँ साईं। फ़हीम दायो मजबूरी में मुठिया ही ना है घर में जो संग बच्चन के कमा लटो कपड़ो जा जाता घर पर है महीने घर में वेठी है जहाँ तव्हां ईद कयो ईद जे लाइ बि कुझु न आहे तव्हांखे। तव्हां त एॾो ज़ुल्म कयो अथव। असां खाइण जे लाइ ताक़त कोन्हे का अगर में उस में वेठी है बच्चा में पुलिस असां तंग रखियो माल से के पर अजार हो जे वो भी खपाए असां पूरो करे व्याज पुलिस व्याजनि जो जेको आहे तहफ़ुज़ करे। हां साईं। तव्हां हाणे SSP खां छा मुतालबो कंदव? असां हाणे जेको असां उहे करे असां ज़ुल्म आहे साईं। SSP रूहल खान तव्हांजी मदद करे जे SH हद वारे खे चवे त तव्हांजी मदद करे जे मजबूरी का कराई तो असां को मजबूरी पूरी न थी न बच्चन जो घर पर है बच्चन के साथ जई छे जरा से मां रिटायर थे वो मुझो कम भी कोन थियो जाय मुझे करे घर मुझो करे पियो आ मुझो घर अदम छिको पियो आ लो हेठ छिको थियो 13 रूप जी भाजी पई साईं। रात अची हमलो करे जगह केड़ी दवा असांजी 6-7 ॼणा जेके असांजी जाइ ते चढ़ी जाइ कटनि था।